पेगामी सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदा पखमा ज़ुल्फ़िकार अली बलोच जी रिपोर्ट मौजूद। यूनियन काउंसिल आबड़ी में बल्दियाती इलेक्शन के हवाले पाकिस्तान पीपल्स जे उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर लाला गुलाम इसरान, चेयरमैन एडवोकेट कामरान अमन गोर, वाइस चेयरमैन हाजी सिकंदर अली संगा ऐं जनरल काउंसिल अली अकबर मुगेरी ऐं हाजी अरबाब अली मुगेरी की अगवानी में मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाड़ी कोठाई वई। यूनियन काउंसिल आबड़ी जी मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बाशौर माण्हू शिरकत करे पीर खे वोट ॾियण जो वचन ऐं भरपूर नमूने सां पैनल जो हिमायत करण जो ऐलान कियो। यूसी आबड़ी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां बीठल उम्मीदवारनि जी कार्नर गॾिजाणी डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर लाला गुलाम इसरान अगवानी में चेयरमैन ऐं ॿियनि उम्मीदवारनि ॻोठ हाजी गुलाम खान मुगेरी, ॻोठ गुलाम आबाद मुगेरी, ॻोठ अल्लाह ॾिनो मुगेरी, ॻोठ अली खान मुगेरी, ॻोठ मोहम्मद साले शर, ॻोठ रादो खान मुगेरी, ॻोठ अब्दुल्ला पावर, ॻोठ यार मोहम्मद होलियो, ॻोठ जुनैद सागा, ॻोठ अल्लाह बख्श अहीर, ॻोठ लाखो सांगा ऐं ॻोठ आबड़ी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठनि सां मुलाक़ात करे वोट जी अपील कई। उन मौके ते पीपी जे डिस्ट्रिक्ट उम्मीदवार लाला गुलाम इसरान चयो त असीं अवाम जी ख़िदमत करण जे सिलसिले में हिकु पुरखलूस वफ़ादार साथियुनि सां मैदान ते लथा आहियूं। मकानी चूंडनि में यूनियन काउंसिल आबड़ी में मुख़ालिफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे मुख़ालिफ़नि खे हिकु तारीख़ी ऐं अबरतनाक शिकस्त ॾींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पेगाम सिंध न्यूज़।